أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يسألونك عن الشهر الحرام قتال فيه قل قتال فيه كبير وصد عن سبيل الله وكفر به والمسجد الحرام وإخراج أهله منه أكبر عند الله والفتنة أكبر من القتل ولا يزالون يقاتلونكم حتى يردوكم عن دينكم إن استطاعوا ومن يرتد منكم عن دينه فيمت وهو كافر فأولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك أصحاب النار هم فيها خالدون. إن الذين آمنوا والذين هاجروا وجاهدوا في سبيل الله أولئك يرجون رحمة الله والله غفور رحيم. يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما ويسألونك ماذا ينفقون قل العفو كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون. صدق الله العظيم. सवाल कनि था तोखां इज़त वारे महीने जे बारे में उन में क़िताल करण जे बारे में छो त क़िताल इन में वॾो आहे ऐं रोकण अल्लाह जे रस्ते खां ऐं कुफ़ुर करण इन जो ऐं मस्जिद हराम खां ऐं कढण उन जे अहल खे इन मस्जिद हराम खां वॾो गुनाह आहे अल्लाह वटि ऐं फितनो वॾो आहे क़त्ल खां। यको लड़ंदा रहंदा तव्हां सां एतिरे ताईं जो मोटाइनि तव्हांखे तव्हांजे दीन खां जेकॾहिं ताक़त रखी सघनि ऐं जेको फिरी वियो तव्हां मां पंहिंजे दीन खां पोइ मरे हालांकि इहो काफ़र हुजे पोइ इहे माण्हू आहिनि जो चट थी विया अमल इन्हनि जा दुनिया में आख़िरत में ऐं इहे आहिनि जहन्नम वारा बाह वारा इहे इन में हमेशह रहंदा। बेशक जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं हिजरत कयूं ऐं जिहाद कयूं अल्लाह जे रस्ते में इहे उम्मीद कनि था अल्लाह जे रहमत जी। अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान आहे। सवाल कनि था तोखां शराब जे बारे में ऐं जुआ जे बारे में छो त इन्हनि ॿिन्हीअ में गुनाह आहे वॾो ऐं नफ़ा आहिनि माण्हुनि जे लाइ ऐं गुनाह इन्हनि ॿिन्ही जो वॾो आहे इन्हनि ॿिन्ही जे नफ़े खां। सवाल कनि था तोखां छा ख़र्च कनि छो त बचत खे अहिड़ी तरह बयानु करे तो अल्लाह ताला तव्हांजे लाइ आयतूं मन न मन फ़िकिर कयो तव्हां सोच वीचार कयो तव्हां। सूरतुल बक़रा उन जो 27 रुकू ॿियो सिपारो आयत नंबर 16 खां वठी करे आयत नंबर 219 ताईं 3 आयतूं तिलावत कयूंसीं ऐं उन्हनि जो तर्जुमो कयोसीं। इन्हनि आयतुनि में कुझु बुनियादी मसाइल आहिनि जेके असांजे मुआशरे में अॼुकल्ह आम जाम आहिनि। उन जे करे अॼु इन रुकू में इख़्तिसार सां सिर्फ़ु 3 आयतूं पढ़ियूंसीं। पहिरीं आयत जो शान नुज़ूल हीअं आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चंद सहाबा हिकिड़े सफ़र में इत्तिफ़ाक़ सां कुफ़ार सां मुक़ाबिलो थी पियो ऐं हिकिड़ो काफ़र उन्हनि जे हथों मारिजी वियो ऐं जहनी उहो मारिजी वियो त इहो रजब जी पहिरीं तारीख़ हुई पर सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन सम्झो इहा जमादिल उखरा जी 3 तारीख़ आहे। पोइ काफ़रनि
इन वाक़े खां पोइ मुसलमाननि ते तान तशनीह करणु शुरू कई त मुसलमाननि खे शहर हराम जो बि ख़्यालु न आयो, जिन महीननि में जंग बंदी हूंदी आहे, इज़त वारा महीना, पोइ बि उन्हनि काफ़र खे क़त्ल कयो। ऐं बाज़ में ईअं रिवायतुनि में अचे थो त काफ़रनि कुफ़ार कुरैश अची करे साईं जन जी ख़िदमत आलिया में हाज़िर थी करे सवाल कयूं त साईं इज़त वारे महीननि जे बारे में, क़िताल करण जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? पोइ अल्लाह ताला इहे आयतूं नाज़िल फ़रमायूं, क़िताल त इन्हनि में मनो आहे, पर जेकर काफ़र अगराई कनि था त पोइ तव्हांखे उन्हनि सां जवाब में जिहाद करण जी इजाज़त आहे। इहो उन जे बारे में नाज़िल थियूं। वे इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला फ़रमायो त इन्ही ॻाल्हि खे त वॾो सम्झनि था, पर अल्लाह जे रस्ते खां रोकणु इहो अञा वॾो गुनाह आहे। मस्जिद हराम खां रोकणु इहो अञा वॾो गुनाह आहे। कुफ़ुर करणु इहो अञा वॾो गुनाह आहे। मस्जिद हराम जे अहल खे, माना मुसलमाननि खे, सहाबा खे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उतां हिजरत कराइणु इहो अञा वॾो गुनाह आहे। ऐं इन्हनि समूरनि गुनाहनि खां वॾो गुनाह आहे शिरक। अल्लाह ताला शिरक खे फितनो सॾियो आहे, फरमाई त फितनो इन्हनि समूरनि गुनाहनि खां अञा वधीक आहे, क़त्ल खां बि शिरक जो फितनो वधीक आहे। अल्लाह ताला फरमाए त इहे काफ़र जेके आहिनि, मुशरिक जेके आहिनि, तव्हां सां लड़ंदा रहंदा। केसिताणी इन्हनि जी लड़ाई रहंदी, केसिताणी इन्हनि जी जंग रहंदी, जेसिताणी तव्हांखे मुर्तद न बणाइनि, तव्हांखे तव्हांजे दीन खां न फिराइनि। इन्हनि जो जेकॾहिं सघ ऐं ताक़त ऐं कुवत हुजे न, तव्हांखे तव्हांजे दीन खां फिराए मुर्तद करे छॾनि। अल्लाह ताला फरमाए जेको माण्हू मुर्तद थी वेंदो, काफ़र थी करे मरे थो, इन जा अमल दुनिया में बि चट आहिनि, आख़िरत में बि चट आहिनि, इहे हमेशह जहन्नम जी बाह में रहंदा। इन आयत जे मुतालिक़ हिकु ॿ मसइला बयानु कजनि था जेके तफ़सीर में लिखियलु आहिनि। सभ खां पहिरियों इहो आहे त जेको मुर्तद थो थिए, माना इस्लाम क़बूल करण खां बाद में मुसलमान खां पोइ वरी इस्लाम खे छॾे करे कुफ़ुर खे क़बूल करे थो, इन खे चइबो आहे मुर्तद। हाणे इन जी दुनिया में जेके अमल कयईं उहे ख़तमु थी विया, आख़िरत में जेको उन जा अमल आख़िरत वारा उहे बि सभु ख़तमु थी विया। उन जी घरवारी सां जेको निकाह हुयो मुसलमान वारी, हाणे उहो निकाह बि ख़तमु थी वियो, छो त मुर्तद थी वियो, काफ़र थी वियो, हाणे निकाह बाक़ी न रहंदो। जेकॾहिं उन जो कोई मूरिस मुसलमान मरी थो वञे त हिन खे मुर्तद हुजण जे करे वरसो बि न मिलंदो। ऐं हालत इस्लाम में हिन जेके निमाज़ूं, रोज़ा, जेके बि अमल कयईं सभु ख़तमु थी विया, कलदम थी विया, चट थी वियसि। ऐं हाणे उन जे मरण खां पोइ उन जी जंहिंमां जनाज़े जी निमाज़ बि न पढ़बी, उनखे मुसलमाननि जे क़ब्रिस्तान में बि दफ़न न कबो। ऐं आख़िरत में त उन जा सभई अमल इहे चट थी विया, इहो दोज़ख में वेंदो, मुर्तद जेको इस्लाम खां फिरी वियो। ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं इहो माण्हू पोइ वरी मुसलमान थो थी वञे त आख़िरत में दोज़ख खां बची वेंदो ऐं दुनिया में आईंदा जे लाइ इन ते इस्लाम जा अहकाम जारी थींदा। पर दुनिया में जेकॾहिं हज करे चुको आहे त पोइ इनखे वरी ॿीहर ताक़त आहे, या निमाज़ रोज़े जो सवाबु उन ॾे जेके पहिरियों इस्लाम जी हालत में कई, वरी मुर्तद थी वियो, वरी इस्लाम में आयो, त हाणे इन जूं पहिरियुनि इबादतुनि जो छा हुकुम आहे? इन में इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जो इहो आहे हुकुम त इनखे ॿीहर हज करणु फ़र्ज़ थी वेंदो। ऐं इन जूं गुज़िरियल निमाज़ुनि ते सवाबु मिलण जो इमाम आज़म अबू हनीफ़ो क़ाइल न आहे त इन जूं निमाज़ूं छो त इर्तिदाद जे करे चट थी वियूं। हाणे ॿीहर जेको मुसलमान थियो आहे, इहे इन जूं निमाज़ूं इबादतूं काउंट थींदियूं। टियों मसइलो इहो आहे, जेको काफ़र असली हुजे, उन हालत में कोई नेक कमु करे थो त उनजो सवाबु मुअल्लक़ रहंदो आहे। जेकॾहिं कॾहिं बि इस्लाम आंदई त उनखे सभु सवाबु मिलंदो, जेकॾहिं कुफ़ुर ते मरी वियो त सभु उन जा कयल अमल, चङायूं नेकियूं बि तबाह थी वेंदियूं। भली इंसानियत जे नाते काफ़र कंदा आहिनि कंहिंसां हमदर्दी, पर अल्लाह वटि उनखे क़यामत जे ॾींहुं इन्हनि कयल अमलनि जो कोई बि बदिलो कोन मिलंदो। चौथों मसइलो आहे, मुर्तद हालत काफ़िर असली खां बदतर आहे। जेको मुर्तद आहे असली काफ़र खां बि बदतर आहे। इन करे असली काफ़र जिज़ियो उन खां वठी सघिजे थो,
मुर्तद जेकॾहिं इस्लाम नथो आणे, जेकॾहिं मर्द आहे त उनखे शरई हुकूमत क़तल कराए छॾींदी मुर्तद खे। ऐं जेकॾहिं औरत आहे मुर्तद इस्लाम खां फिरी वई आहे त हमेशह उनखे क़ैद रखिबो ऐं उनखां छो त इन इस्लाम जी इहानत कई आहे, इन जे करे इन जी इहा सज़ा आहे। इस्ताणी इहो मसइलो पूरो थियो। उनखां पोइ अल्लाह ताला फरमायो त जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में हिजरत करे विया, जिहाद कयूं, इन्हनि खे अल्लाह जी रहमत में उमेदु आहे, अल्लाह ताला इन्हनि खे माफ़ फरमाईंदो, बख़्शींदो। हाणे शराब जे मुतालिक़ कुझु मसाइल आहिनि, इन्हनि खे पढ़ी पोइ इजाज़त था वठूं। शराब जे हुरमत जे मुतालिक़ इब्तिदा इस्लाम में आम जाहिलियत जे रसूमात में शराब खोरी आम हुई। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने तशरीफ़ फरमा थिया त मदीने में बि शराब ऐं जुआ खेॾण जो रवाजु हुयो। आम माण्हू इन्हनि ॿिन्ही शयुनि में सिर्फ़ु ज़ाहिरी फ़ाइदनि खे ॾिसी करे उन्हनि ते आशिक़ हुया। उन जे अंदरि जेके मफ़ासिद ऐं ख़राबियूं हुयूं उन्हनि जे तरफ़ उन्हनि जी नज़र न हुई। पर अल्लाह ताला इन शराब खे आहिस्ता आहिस्ता तदरीजी तौर ते हराम फरमायो। मदीना तय्यबा पहुचण खां पोइ चंद सहाबा खे उन्हनि जे मफ़ासिद जो ज़्यादा अहसासु हुयो। जीअं हज़रत फ़ारूक़ आज़म, हज़रत मुआज़ बिन जबल ऐं चंद अंसारी सहाबा इन एहसास जे बिना ते साईं जन जे ख़िदमत आलिया में हाज़िर थिया। अर्ज़ु कयूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त शराब ऐं जुआ इंसान जे अक़ुल खे बि ख़राब करे थी, माल बि तबाह थी करे, उन जे बारे में तव्हांजो छा इरशाद आहे। पोइ अल्लाह ताला इहे आयतूं नाज़िल फ़रमायूं त तोखां शराब ऐं जुआ जे बारे में सवाल कनि था। पोइ अल्लाह ताला शराब खे फ़ौरी तौर ते हराम न कयो। इहे आयतूं नाज़िल फ़रमाए आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे अल्लाह ताला नफ़रत ॾियारी त इन में ही ख़राब ऐं ख़राबियूं आहिनि। पोइ इन आयत जे नाज़िल थियण खां पोइ बाद सहाबाए कराम इन मशवरे खे क़बूल कयो, उन वक़्त में ई शराब खे छॾे ॾिनऊं। ऐं बाज़ इहो ख़्यालु कयो त इन आयत में शराब खे हराम त न कयो वियो आहे, बल्कि उन जा दीनी नुक़सान जो सबबु हुजण जे करे उनखे सबबु गुनाह करार ॾिनो वियो आहे। तंहिंजे करे असां उनजो एतिमाम कयूं था त उहे मफ़ासिद वाक़ई न थियनि। पोइ शराब में कोई हरज न आहे। इब्तिदा जो इहो ज़मानो हो, इन करे पींदा रहिया। एतिरे तंहिंजे हिकिड़े ॾींहुं वाक़ियो पेश आयो जो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ सहाबाए कराम मां चंद पंहिंजे दोस्तनि जी दावत कई। खाधे खाइण खां पोइ हस्ब दस्तूर शराब पीतो वियो। इन हाल में निमाज़ मग़रिब जो वक़्तु थी वियो। सभु निमाज़ जे लाइ बीही विया त हिकु साहिब खे इमाम जे लाइ अॻिते वधायूं। उन नशे जी हालत में जेका तिलावत शुरू कई त सूरह कुल या अय्युहल काफ़िरून खे ग़लति पढ़ियईं। उन ते शराब जे रोकण जे लाइ ॿियो अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा, ए ईमान वारो नशे जी हालत में हुजो त तव्हां निमाज़ जे वेझो न वञो। हाणे इहो ॿियो दफ़ो शराब जे लाइ इहा ॿी आयत नाज़िल थी। उन खां पोइ वरी बाज़ हज़रात साहबा पहिरीं आयत नाज़िल थियण जे वक़्तु शराब खे मुतलक़न तर्क करे छॾियो हो, ऐं कुझु वरी चयो त हाणे निमाज़ जे वक़्तनि में उन जी हुरमत जेका आहे इहा आहे। उन खां सवाइ असां वरी ॿियनि मौक़नि ते या ॿियनि वक़्तनि में पीअंदा रहंदा हुआ। हिकिड़ो वरी वाक़ियो पेश आयो जो अतबान बिन मालिक चंद सहाबाए कराम जी दावत कई, जिन में साद बिन अबी वक्कास बि हुया। खाधे खाइण खां पोइ हस्ब दस्तूर शराब जो दौरु हलियो। नशे जी हालत में अरब जी आम आदत जे मुताबिक़ शेर व शाइरी ऐं पंहिंजे मफ़ाख़िर शुरू कंदा हुआ। साद बिन अबी वक्कास हिकिड़ो क़सीदो पढ़ियो जंहिंमें अंसारे मदीना जी हज कई ऐं पंहिंजे क़ौम जी मदह ऐं सना कई। उन ते हिकिड़े अंसारी नौजवान खे कावड़ आई ऐं उठ जा जेके ॾंद हूंदा आहिनि उन्हनि जो जेको हॾो थींदो आहे साद रज़ी अल्लाह ताला जे मथे ते हई, जंहिंसां उनखे ज़ख़्म थियो। पोइ हज़रत साद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थियो ऐं उन अंसारी जी शिकायत कई। उन वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाए, अल्लाहुम्मा बय्यिन लना फ़िल ख़मर बयानन शाफ़िया, अल्लाह से असांखे शराब जे मुतालिक़ वाज़िह को हुकुम ॿुधा। पोइ अल्लाह ताला हीअ आयतूं नाज़िल फरमायूं सूरह माइदा जूं, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान। हाणे टियों दफ़ो इहा आयत नाज़िल थी, ए ईमान वारो शराब ऐं जुआ
इहे पलीत आहिनि, शैतानी अमल आहिनि, इन्हनि खां पासो कयो। हाणे टे दफ़े इहे आयतूं नाज़िल थियूं। इन अंदाज़ सां अल्लाह ताला शराब खे हराम फ़रमायो। शराब खे आहिस्ता आहिस्ता अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त उम्मुल ख़बाइस, पलीतिन जी मां है शराब, ऐं उम्मुल फ़वाहिश, फ़हाशी जी मां है, माना बुनियाद आहे। हिकिड़ी हदीस पाक में अचे थो, सईं जन इरशाद फ़रमायो शराब ऐं ईमान ॿई गॾु नथा थी सघनि। ॿी हदीस जामे तिरमिज़ी में हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला का रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए शराब जे बारे में 10 माण्हुनि ते लानत फ़रमायूं। हिकिड़ो जेको शराब खे निपूड़ण वारो आहे उन ते लानत, ॿियो जेको शराब ठाहिण वारो आहे उन ते लानत, टियों पीअण वारो उन ते लानत, चौथों प्यारण वारो उन ते लानत, पंजों उनखे जेको आहे खणी करे अचण वारो उन ते लानत, छहों जंहिं माण्हू जे लाइ शराब आंदो वियो उन ते लानत, सतों उन जे विकिणंदड़ ते लानत, अठों उन जे ख़रीदार ते लानत, नाओं उनखे गिफ्ट करण वारे ते लानत, ॾहों उन जी आमदनी खाइण वारे माण्हू ते लानत आहे। 10 माण्हू जिन जो अहिड़े क़िस्म जो किरदारु शराब में आहे, उन्हनि समूरनि ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत फ़रमाई आहे। हाणे आख़िरी मुख़्तसर था कयूं इन खे। सहाबा में तामील हुकुम जो बेमिसाल जज़्बो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो हुकुम जीअं ई मिलियो, जन जन जे घरनि में जेको शराब इस्तेमालु थींदो उन्हनि खे उन वक़्तु ई हारे छॾियूं। हज़रत अब्दुल्ला बिन उमर जो बयानु आहे, जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान कंदड़ मदीना जे गलियुनि में इहो आवाज़ु ॾिनो त शराब हराम कयो विया। जंहिं जंहिं जे हथ में जेको जेको शराब जो थां हुयो उन खे उते फिटो करे छॾियईं, जंहिंखे जेको घर में रखियलु हो उन खे टोड़े भञी छॾियईं, ऐं जेको जंहिंजो खणी चपनि ते हुयो उहो बि खणी हारे छॾियईं। ऐं ईअं मदीने जूं नालियूं वही पियूं जीअं मींहुं वसंदो आहे, त ईअं नालियुनि में शराब खे हारे छॾियूं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जी एॾी तामील हुई जो इत्तिफ़ाक़न यकदम, न त माण्हू खे आदत छॾे ॾियणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे। हाणे इहो इस्लाम जो कानून हो, इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी हुई। मुख़्तसर कंदा था हलूं त शराब जा मफ़ासिद ऐं फ़ाइदा, त जीअं अल्लाह ताला फ़रमाए त इन्हनि में कुझु फ़ाइदा ऐं उन जा जेको आहे नुक़सान घणा आहिनि, उन्हनि खे मुख़्तसर इहो कयूं था जेके माण्हुनि खे फ़ाइदा सम्झ में अचनि था। फ़ाइदा उहे कहिड़ा आहिनि? फ़ाइदा उन में आम तौर ते जेके मशहूरु आहिनि त उन में लज़त हूंदी आहे, फ़रहत हूंदी आहे, वक़्ती तौर ते क़ुवत में इज़ाफ़ो थींदो आहे, रंग साफ़ थींदो आहे। मगर इहे हक़ीर ऐं वक़्ती फ़ाइदा आहिनि। ऐं इहे उन जा जेके आहिनि नुक़सान कहिड़ा आहिनि? बदन इंसानी ते शराब जा नुक़सान इहे आहिनि, आहिस्ता आहिस्ता मादे खे फेल करे छॾींदो आहे, खाधे जी ख़्वाहिश घटि करे छॾींदो आहे, चहिरे जी हैयत खे बिगाड़े छॾींदो आहे, पेट वधी वेंदो आहे, मजमूई हैसियत ते सभु क़ुवतुनि ते असरु थींदो आहे। हिकिड़े जर्मनी जे डॉक्टर इहो बयानु ॾिनो आहे त जेको शख़्स शराब जो आदी हूंदो आहे, 40 साल जी उमिरि में उन जे बदन जी साख़्त ईअं थी वेंदी आहे जीअं 60 साल जो पोढ़ो हुजे। लिखियलु आहे जिस्मानी क़ुवत जे एतबार सां उहो पोढ़ो थी वेंदो आहे, नुक़सानु थींदो आहे। ऐं काफ़ी अंग्रेज़नि ऐं यूरोपियन जी तहक़ीक़ ते लिखियलु आहे त उन जे बदन जो जेके रगूं आहिनि उहे सख़्तु थी वेंदियूं आहिनि, हमेशह उनखे खंघि रहंदी आहे, आवाज़ु उन जो भारी थी वेंदो आहे, सिलह खंघि वग़ैरह जो उनखे असरु रहंदो आहे। ऐं इहो कॾहिं कॾहिं शराबी, इहो असरु वरी शराबी जे औलाद में बि रहंदो आहे, उहा साॻी कमज़ोरी उन में ईंदी आहे ऐं इहे औलाद उन जी साॻी कमज़ोर रहंदी आहे। ॿिया उन में इहे नुक़सान आहिनि त अक़ुलु जेको आहे माऊफ़ थी वेंदो आहे, अक़ुल ते पर्दा अची वेंदा आहिनि, जंहिंजे करे झेड़ा झगड़ा ऐं क़त्ल गारत गिरी इहा थींदी आहे। तंहिंजे करे इहे शराब में काफ़ी नुक़सान आहिनि। ऐं इंशा अल्लाह ताला सुभाणे वरी जेको आहे जुआ जी हुरमत जे मुतलिक़ कुझु आयतुनि जो तफ़सीर पढ़ंदासीं। ज़िंदगी मुलाक़ात। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।